अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। माण्हू मारण नाल इंतजामिया ते नाल एसपी ते। नाज़रीन, सजावल शहर में वधंदड़ बदअमनी, मंशात जे आज़ार ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते सियासी समाजी तंज़ीमनि जी अॻुवाणी में शहरी इतिहाद जे अॻुवाणनि निसार अहमद मेमण, गुलहसन रिंद, आकाश बागल, डॉक्टर चेठानंद, डॉक्टर नूर अहमद जी अॻुवाणी में मामा लाडू चौक खां पब्लिक पार्क ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त ज़िले सजावल में वधंदड़ बदअमनी, मंशात जे विकिरे ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि बावजूद SSP सजावल ख़ामोश तमाशाई बणियल आहे। उन्हनि चयो त मंशात जे वधंदड़ आज़ार ऐं ॾोहनि में थींदड़ इज़ाफ़े जो ज़िम्मेवार SSP सजावल आहे, जंहिंखे फौरी तौर हटायो वञे। हुननि चयो त ताज़ो गुज़िरियल ॾींहुं मंशात फ़रोश जी गाॾी जी टकर में फ़ौत थियल नौजवान अमीर मल्लाह ऐं मुबैना तौर क़त्ल थियल नरेश कुमार वारे मामले जी का बि जांच शुरू न थी सघी आहे, जेका मक़तूल जे नौजवाननि जे वारसनि सां सरासर ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी कई पई वञे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ज़िले सजावल में वधंदड़ बदअमनी ऐं मंशात जे आज़ार ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि जो नोटिस वठी SSP सजावल खे हटायो वञे। ॿी सूरत में 19 मई ते सजावल शहर में शटर बंदि हड़ताल कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।